सिंध के महान कवि शेख अयाज़ के भेटा पेश करण लाइ अयाज़ मेलो पुजाणी ते पहुतो। इन हवाले से रिपोर्ट कर रहा है इरफान बुघियो। सिंध के सरमोड़ शायर शेख अयाज़ के भेटा पेश करण लाइ हैदराबाद में थियल अयाज़ मेले की पुजाणीअ ते सिंध के अदीबन शेख अयाज़ के भिटाईअ खां पोइ वॾे में वॾो शाइर करार ॾींदे चयो आहे त शेख अयाज़ जहिड़ा शाइर सदियुनि में पैदा थींदा आहिनि। हैदराबाद में सकाफ़त खाते के सहकार सां थियल अयाज़ मेले के मौक़े ते मुख़्तलिफ़ सेशन्स में ॻाल्हाईंदे जामी चांडियो, फहमीदा हुसैन, अदल सुमरो, ताज जोयो, बख्शण मेहरानवी, भारत में वीडियो लिंक ज़रिए हीरो ठकुर, वासुदेव मोही, आशा चांद ऐं ॿियनि चयो त फैज़ की भेट में शेख अयाज़ की ॿोली निज सिंधी है। उन जी वतन दोस्ती ऐं इंसान दोस्ती वाज़े अंदाज़ में समझ अचे थी। अयाज़ जहिड़ा शाइर सदियुनि में पैदा थींदा आहिनि। जॾहिं त मुख़्तलिफ़ अदीबन आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अयाज़ मेले जहिड़नि प्रोग्रामनि वसीले सिंध जा शाइर ऐं अदीब नए नसुल सां मुतारिफ़ थी सघनि था। हिन क़िस्म जा जेके अदबी प्रोग्राम आहिनि सकाफ़ती, उन्हनि जो वॾो फ़ाइदो ख़ासि तौर ते अयाज़ मेले जो इहो आहे त सिंध जो ही अज़ीम शाइर हिन मेले ज़रिए ऐं हिन मेले में थींदड़ गुफ़्तगू ज़रिए, उन में राग ज़रिए, मुशाइरे ज़रिए, डिस्कोर्स ज़रिए ऐं उन में पंहिंजे नए नसुल सां उहो मुतारिफ़ थिए थो। असां इन हवाले सां बि ख़ुशनसीब आहियूं त असां हिकु अहिड़े शाइर खे असां ट्रिब्यूट पेश करे रहिया आहियूं जेको असांजे सिंध जो हिकिड़ो इनकलाबी शाइर आहे, जंहिं असांजे सिंध जे नौजवान जी, जंहिं असांजे सिंध जे सियासी कारकुन जी, जंहिं असांजे सिंध जे पोरियत जो सोचण जो अंदाज़ ही बदलाए छॾियो। हैदराबाद के हवाले से हिन में काफ़ी सारा नौजवान छोकरा छोकरियों ऐं औरतूं जेके अक्सर मेलन में न वेंदियूं आहिनि, अक्सर प्रोग्राम में न कंदियूं आहिनि, पर ख़ासि तौर ते अयाज़ मेले के हवाले से हुननि खे इंतज़ारु रहंदो आहे। इलाही फ़ख्र महसूस थी रहियो आहे कि अयाज़ मेलो जहिड़ा मेला अगर हिन सिंध में थींदा रहिया त अॼुकल्ह जी जेका जनरेशन आहे जेका पढ़ाई अहिड़ा बुक्स वग़ैरह ते ध्यानु नथी ॾिए। अॼुकल्ह मतिलबु मीडिया जो दौर लॻो पियो आहे त अहिड़ा मेलन में उन्हनि खे पंहिंजी सिंध के बारे में या सिंधी लैंग्वेज के बारे में इंफॉर्मेशन थी मिले। अयाज़ मेले के मौके ते मुख़्तलिफ़ इदारनि पारां किताबनि जा स्टॉल्स पिण लगाया विया हुआ, जितां माण्हुनि पंहिंजी पसंदि जा किताब ख़रीद कया। मेले की पछाड़ीअ में मुख़्तलिफ़ रागिन पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे ख़ूब दाद वसूल कयो। कैमरामैन यासिर कोराई सां गॾु इरफान अली बुघियो, आवाज़ न्यूज़, हैदराबाद। अजबी